नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं CDF स्कूलिंग सिस्टम में, जिते अॼु इंटरनेशनल टीचर्स डे यानी उस्तादनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। हिन ॾिहाड़े में अॼु जेके आहिनि से मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जूं शख़्सियतूं ऐं तालीमी माहिर शरीक थिया आहिनि। अचो त हिननि खां पुछूं था त हू अॼु जे ॾिहाड़े सां छा था चवनि। ख़ानमोहन ज़रदारी, रीजनल डायरेक्टर शहीद बेनज़ीर आबाद। अॼु असां इंटरनेशनल डे टीचर्स डे जे लाइ हिते हाज़िर थिया आहियूं। हिते ॾाढा सुठा उस्ताद, सुठा स्टूडेंट्स ऐं टेबल असां ॾिठा ऐं अॼु जेका असां कोशिशि कई आहे ऐं जेके तक़रीर थियूं आहिनि नियाणियुनि जी ख़ासि तौर तालीम लाइ तमामु घणो ॻाल्हायो वियो आहे त जीअं नियाणियुनि खे तालीम ॾिनी वञे ऐं उहे उस्ताद पंहिंजे नियाणियुनि खे वधीक तालीम ॾेई ऐं उनखे अॻिते वधाइनि त जीअं असांजो मुल्क बहितर थिए। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो राजेश कुमार आहे, सिंध एजुकेशन फाउंडेशन खां आहियां। अॼु हिते हिकिड़ो CDF जी तरफ़ां हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो आहे, टीचर्स रिकग्निशन डे। टीचर्स जी क़ाबिलियतनि खे, उन्हनि जी कोशिशनि खे, उन्हनि जी काविशनि खे साराहण जे लाइ ऐं उन्हनि खे रिवार्ड ॾियण जे लाइ इहो हिकिड़ी तक़रीब मुनक़द थी आहे, जंहिंमें तमामु सुठे नमूने खां मुनक़द थी आहे ऐं तमामु सुठा टीचर सुठे नमूने खां उन्हनि पार्टिसिपेट कयो ऐं ॿारनि बि सुठे नमूने खां पार्टिसिपेट कयो ऐं पंहिंजे टीचर्स खे, पंहिंजे उस्ताद खे, पंहिंजे हेड्स खे उन्हनि खे उन्हनि जी क़ाबिलियत खे साराहियो ऐं असां बि उन्हनि सभिनी टीचर्स खे तमामु घणी जेको आहे उहे जस लहनि था, उन्हनि जी तमामु घणी जेको महिनत खे, क़ाबिलियत खे साराहियूं था ऐं उमेदु कयूं था त उन्हनि मां उहे जेके बि कोशिशूं ऐं काविशूं कनि पिया पंहिंजे स्कूलनि में, उहा अञा वधीक खां वधि कंदा ऐं अञा वधि खां वधि पंहिंजे माहौल खे बहितर करण जी कोशिशि कंदा ऐं पंहिंजे ॿारनि खे जेतिरो थी सघे सुठे नमूने खां पढ़ाईंदा ऐं जेतिरो केयर थी सघे, जेतिरो उन्हनि खे प्रोग्रेस थी सघे उन्हनि स्कूलनि में ॾींदा। महिरबानी। अॼु पूरी दुनिया में टीचर्स इंटरनेशनल डे सेलिब्रेट थिए पियो। मां पंहिंजे मोज़िज़ महिमाननि जो ख़ासि तौर ते ऐं पंहिंजे मोज़िज़ उस्तादनि जो शुक्रगुज़ार आहियां त CDF स्कूलिंग सिस्टम में आया, असांखे हिते प्रोग्राम करे सघियासीं। मां सम्झां थो अहिड़ा प्रोग्राम करण जो मक़सदु बि इहो ई आहे त जेके असांजा उस्ताद पूरो साल महिनत कनि था उन्हनि खे असीं सलूट पेश कयूं ऐं इन सां गॾोगॾु उन्हनि खे ॾेखारियूं त जेके असांजा मोज़िज़ महिमान बि आया आहिनि उहे बि ईअं ई इन्हनि स्कूल में पढ़ी अॻिते पहुता आहिनि। असां इहे ॾिहाड़ा वधि खां वधि सेलिब्रेट कयूं। अस्सलाम वालेकुम, फरमान अली कीरियो, हेड टीचर ऑफ इंसाफ पब्लिक स्कूल गोलो डेहरी। जीअं त जेको आहे 5 अक्टूबर 2023 जेको उस्तादनि जो ॾींहुं आहे, ऐं सभिनी उस्तादनि खे सलाम पेश थो कयां ऐं जेके मुंहिंजा उस्ताद आहिनि जिन मूंखे जिते आंदो आहे उन्हनि खे सलाम थो पेश कयां ऐं हिन उस्तादनि खे जस थो ॾियां। जेको असां वटि हिकिड़ो जीअं शेप ठाहे माइट मोकिलींदा आहिनि, उन में उहो रंग भरे उहो ॾियनि था, उहो जो रंग तव्हां ॾिठो, इहो ई असांजे स्कूल जो महिरबानी। सभु शुक्रिया। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हिते CDF स्कूलिंग सिस्टम जे उस्तादनि जूं ऐं हिते आयल महिमाननि जूं, जिन अॼु 5 अक्टूबर जे हवाले सां पंहिंजा वीचार वंडिया। काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।